वफाकी सरकार अरशद शरीफ के क़त्ल वारे वाक़े जी अदालती जांच कराइण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त जुडिशल कमीशन इस्लामाबाद हाई कोर्ट की दरख़्वास्त ॾिनी वेंदी। फ़ैसिले जी मंज़ूरी काबीना में वरिती वेंदी। वाक़े जी जेतिरी मुज़म्मत कजे घटि आहे, हू क़ौम खे ख़ातिरी थो कराए त अफ़सोसनाक वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराई वेंदी। अरशद शरीफ के कत्ल वारे वाक़े की मुकम्मल जांच कराई वञे। कमीशन जोड़े असल हक़ीक़तुनि जो पतो लगाए इल्ज़ाम हणंदड़नि ख़िलाफ़ आइन ऐं कानून तहत कार्रवाई की वञे। GHQ जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे ख़त। कीनिया पुलिस की फायरिंग में मार्जियल साफ़ी अरशद शरीफ जो मड़ नैरोबी का दोहा आंदो वियो। संदसि मड़ रात 1 वगे ताईं इस्लामाबाद पहुंचायो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में सहाफ़ी अरशद शरीफ के कत्ल ऐं संदसि मड़ ॾे आणण बाबति केस जी ॿुधई। अदालत खे वाक़े जी जांच लाइ जुडिशल कमीशन जोड़ण जी दरख़्वास्त। जांच जे मामले ते सहाफ़ती तंज़ीमुनि खे एतमाद में वरितो वञे। हिन मरहले ते कमीशन जोड़ण जो को बि फ़ाइदो न थींदो। ॿुधजण दौरान चीफ जस्टिस अतर मिनल्लाह जा रिमार्क्स। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां इदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। संदसि चवणु आहे त कंहिं बि प्लेटफॉर्म खे इदारनि जे ख़िलाफ़ इस्तेमाल थियणु न घुरिजे। पाकिस्तान जी बका इदारनि सां ई आहे। अफ़सोस त हिकु शख़्स हिन मुल्क में गुथनि लफ़्ज़नि ऐं नफ़रत खां सवाइ ॿियो कुझु बि न ॾिनो आहे। इमरान ख़ान जी हर तक़रीर सियासत जे बदिरां नफ़रत सां भरियल हूंदी आहे। व्हाट्सएप सर्विस बहाल थी वही। पाकिस्तान समेत दुनिया के मुख्तलिफ मुल्क में व्हाट्सएप सर्विस अॼुकल्ह 1.5 कलाक ताईं मुअतल रही। व्हाट्सएप सर्विस मुतासिर हुअण करे वाइपेदारनि खे परेशानियुनि खे मुंहुं ॾियणु पइजी रहियो। एडिशनल IG कराची जावेद आलम ओढे जे हुकुम ते कराची में नींगरी के इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बनाइण वारे वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़ी वई। हिरासत में वरितल 5 माण्हुनि जी DNA जा नमूना लेबॉरेटरी उमाणिया विया। अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार भरिसां 2 जवाबदार नींगरी के गाड़ी में खणी विया हुआ। चौकीदार बयान कलमबंद कराए छॾियो। सूबाई वज़ीर शेला रज़ा जिना अस्पताल पहुची वई। इज्तिमाई ज़्यादती जो शिकार नींगरी जी अयादत। SSP सखर जे नोटिस खां पोइ पुलिस बाड़ी के ज़्यादती जो निशानो बणाईंदड़ जवाबदार गिरफ़्तार करे वरितो। केस दाख़िल। गुज़िरियल ॾींहुं मासूम बाड़ी के दरिंदगी जो निशानो बणायो वियो हो। कम जे फसल मां बेहोशी वारी हालत में हथायल बाड़ी जो अस्पताल में इलाज जारी। पाकिस्तान समेत दुनिया के मुख्तलिफ मुल्कनि में साल जे ॿिए जुज़वी सिज गिरण। कराची, इस्लामाबाद, लाहौर, पिशावर ऐं कोयटा समेत ॿियनि शहरनि में सिज गिरण ॾिसी सघिजे थी। मौसमियात खाते मूजिबि 1:58 ते शुरू थियल सिज गिरण जी 6:02 ते पुॼाणी थींदी। सिज गिरण यूरोप, उत्तर अफ्रीका, विच ओभर ऐं एशिया जे ओलहदे हिसनि में ॾिसी सघिजे थी। फ्रांस की आर्कियोलॉजी माहिर चेरी ज़ाइफरा की 3 ॾिहाड़े भी मुहन जी दड़े आमद। HR एरिया जो जाइज़ो। फ्रांसीसी माहिर जो चवणु आहे त बरसातुनि जे करे क़दीमी माग खे वॾो नुक़सान रसियो आहे। ड्रेनेज निज़ाम जो वॾो मसइलो आहे। सुभाणे सिंधु दरिया जो दौरो करे माग मां बरसाती पाणी निकाल करण जो जाइज़ो वरितो वेंदो। मुखे जोगी हणी में तुझारो रे अल्लाह मुखे स्वामी हणी में तुझारो ओ मुझो पागल आहे कुर्बानो रे उठत आर्य जाम
तो संगत जण जो हसरतूं रहंदे ये खबर ना है पर मरण खां पोइ ये खबर ना है पर मरण खां पोइ तो संगत जण जो हसरतूं रहंदे। लोक गीतन की राणी जीजी ज़रीना बलोच के विछोड़े के 17 वरह विहामी वया। संदस गीतन जो पड़ाडो अज भी फिजाउन में गूंजे थो। जीजी ज़रीना बलोच प्राइडा परफॉर्मेंस समेत केतराई एवार्ड पंहिंजे नाव कया। जीजी ज़रीना बलोच 25 अक्टूबर 2005 में हमेशा लाइ विछड़ी वई हुई। T20 वर्ल्ड कप में श्रीलंका जी ऑस्ट्रेलिया खिलाफ बैटिंग कैंगरूज़ पारां टॉस खटी फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो।